शादी ऐं तलाक जो अमल शरई मसइलनि समेत समाजी तौर ते बि वॾी अहमियत रखनि था। इहो ई सबबु आहे त ॿिन्ही अमलनि लाइ मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं अक़ीदनि में मुख़्तलिफ़ उसूल ऐं तौर तरीक़ा जुड़ियल हूंदा आहिनि। शादीअ जो मौक़ो ॿिनि ख़ानदाननि लाइ ख़ुशीअ जो सबबु हूंदो आहे। उन मौक़े ते न रुॻो ख़ानदान पर पाड़ेसिरनि ऐं मिटनि माइटनि तोड़े दोस्तनि तरफ़ां घोट ऐं कुंवार खे तोहफ़ा पेश कया वेंदा आहिनि। कुंवार जे माउ पीउ जी बि ख़्वाहिश हूंदी आहे त शादीअ जे मौक़े ते पंहिंजी धीअ खे हर क़िस्म जी ख़ुशी ॾिनी वञे। पर मिस्र जे शहर कायरा में शादी जे मौक़े ते अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे जंहिं न रुॻो कुंवार जूं ख़ुशियूं लोड़े छॾियूं पर आयल महिमाननि खे बि हैरान करे छॾियो आहे। कायरा में धीअ जी शादी जी तक़रीब दौरान मुड़ुस पंहिंजी घरवारीअ खे तलाक ॾेई छॾी, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते बि वायरल थी वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त औरत जो मुड़ुस धीअ खे शादी जूं मुबारकूं ॾींदे घरवारी खे तलाक ॾियण जो ऐलान करे थो, जॾहिं त तलाक आयल औरत ॿुधायो त इख़्तिलाफ़नि जे करे ॿिन्ही में जुलाई जे महीने में ई अलहदगी थी वई हुई। हूअ रुॻो ॿारनि जी सार संभाल ऐं धीअ जी शादीअ ताईं मुड़ुस वटि रहियल हुई। तंहिं बावजूद बि औरत मुड़ुस जे अहिड़े रवैये खे संदसि ख़िलाफ़ साज़िश ऐं ॾुखोईंदड़ क़रार ॾिनो आहे।